वफाकी सरकार महांगाई सटल अवाम ते ईद का अगु पेट्रोल बम केराए छडियो। पेट्रोल ₹4.26 ऐं डीज़ल ₹4.50 महांगो। पेट्रोल जो फी लीटर ₹112.68 ऐं डीज़ल जो फी लीटर ₹126.28 जो थी वियो। गासलेट जे अघ में ₹1.69 जी वाध। नवां अघ अॼु खां ई लागू थी विया। मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज़ चयो आहे त ईद खां अॻु पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधण मां ज़ाहिर थिए थो त मुल्क ते मुआशी दहशतगर्द बढ़ियल आहिनि। रिलीफ जे नाले ते अवाम खे दोखो ॾिनो वियो। इमरान न्याज़ी जो असुल चेहरो साम्हूं अची वियो आहे। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त पेट्रोलियम अघनि में वाध अवाम खे ईद जी एडवांस किस्त आहे। मुल्क IMF वटि गिरवी हूंदो त हर ॾिहाड़े अहिड़ियूं ख़बरूं ॿुधण में मिलंदियूं। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में ताज़े इज़ाफ़े ते पीपल्स पार्टी जो बि शदीद रद्द-ए-अमल। MNA नफ़ीसा शाह चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत में वाध राति जी ऊंदाहीअ में धाड़ो आहे। अवाम जो रत चूसे हुकूमत कई पई वञे। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे नफ़ीसा शाह चयो त हुकूमत आज़ाद अदलिया ते हमिलो कयो आहे। जजिस ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण वारे मामले ते पीपल्स पार्टी ईद खां पोइ रसनि ते हूंदी। ANP जे सरबराह असफंदयार वली चयो आहे त असां सदाईं अदलिया जी आज़ादी जी हिमायत कई आहे। वकील बिरादरी एहतिजाजी तहरीक शुरू कई त इन जो साथ ॾींदासीं। पंहिंजे बयान में असफंदयार चयो त तब्दीली हुकूमत जी नाकामियुनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अपोज़िशन जमाअतूं मुतहिद थियनि। सिहत वारे आलमी इदारे जी टीम शिकारपुर पहुची वई। सिविल अस्पताल ऐं लेबोरेटरीअ जो दौरो। HIV मरीज़नि बाबति अंग अखर मालूम कया। डॉक्टर्स तरफ़ां पैथोलॉजिस्ट स्टाफ ऐं सहूलियतूं ॾियण जी घुर। डॉक्टर्स ब्रीफिंग ॾींदे चयो त मुख़्तलिफ़ ॻोठनि तोड़े शहरनि में 31 ॼणनि खे HIV हुअण जी तस्दीक थी आहे। रतोडेरो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में WHO ऐं सिंध एड्स कंट्रोल तरफ़ां HIV जी टेस्ट लाइ क़ाइमु कयल कैंप ते स्क्रीनिंग जारी। बाडरे में रूरल हेल्थ सेंटर जे डॉक्टर्स पारां हिक नौजवान खे HIV हुअण जी तस्दीक। HIV मरीज़नि जो अंगु वधी 728 थी वियो। बालरल बैतुल मुक़द्दस फ़लस्तीन जी राजधानी आहे। इन तां इसराइल जो कब्ज़ो ख़त्म करायो वञे। OIC जे सरबराही इजलास खां पोइ मक्का डिक्लेरेशन जे नाले सां पधरनामो जारी। इसराइली जारहियत सऊदी अरब ऐं मुतहिदा अरब इमारात ते दहशतगर्दी जी मज़म्मत। मक्का पधरनामे में चयो वियो आहे त दहशतगर्दीअ खे कंहिं बि मज़हब, शहरियत या इलाइक़े सां ॻंढे नथो सघिजे। मज़हब, रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते मतभेदी सुलूक जे ख़ात्मे जो मुतालबो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त सियासी जिदोजहद खे दहशतगर्दी करार ॾियणु दुरुस्त न आहे। को मुसलमान दहशतगर्दीअ में मुलविज़ निकिरे थो त इस्लामी दहशतगर्दीअ जो नालो ॾिनो वञे थो। दहशतगर्दीअ खे इस्लाम खां अलॻि करणो पवंदो। मके शरीफ़ में OIC इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त 9/11 खां अॻु तामिल टाइगर्स ख़ुदकुश हमला कंदा हुआ। उन्हनि खे कॾहिं बि हिंदू मज़हब सां न ॻंढियो वियो। ओलह वारनि खे ॿुधाइण चाहियूं था त पैगंबर जी तौहीन ते केतिरो ॾुख महसूस करियूं था। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान विच में मुलाक़ात। सऊदी वली अहद जी पाकिस्तान यात्रा दौरान कयल फ़ैसिलनि ते तेज़ीअ सां अमल दरामद ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म ओधर ते तेल जी फ़राहमी ऐं ॿियनि शोबनि में सहकार ते सऊदी वली अहद जा थोरा मञा। OIC सरबराही इजलास जे मौक़े ते वज़ीर आज़म जूं मिस्र जे सदर फतह अल सीसी, अफ़गान सदर अशरफ गनी ऐं बांग्लादेश जी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद सां बि मुलाक़ातूं। अमेरिका वापार में भारत खे ॾिनल रियायतूं वापसि वठी छॾियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप भारत खे मिलियल रियायतूं वापसि वठण जो हुकुमनामो जारी करे छॾियो। फ़ैसिले ते 5 जून खां अमल थींदो। अमेरिकी सदर जो चवणु आहे त अमेरिका भारत खे मार्केट ताईं मुनासिब रसाई ॾिनी, पर हू उमेदुनि ते पूरो न लथो। भारतीय हुकूमत फ़िज़ाई हदुनि ते लागू पाबंदियुनि खे ख़त्म करे छॾियो। भारतीय मीडिया मूजिबि भारत बालाकोट वाक़े खां पोइ 27 फ़रवरी ते फ़ज़ाई हदुनि ते पाबंदी लागू कई हुई। इन खां अॻु पाकिस्तान बि साॻी नोयत जी पाबंदी खे ख़त्म करण जो ऐलान कयो हो।
कराची जी एहतसाब अदालत नैब जे शाहिद जे पेश न थियण ते पीपल्स पार्टी जे अॻवान डॉक्टर आसिम खिलाफ़ करप्शन रेफरेंस ते ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते नैब जे शाहिदनि खे हाज़िरी यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो। अॼु जवाबदारनि जे वकीलनि पारां शाहिदनि खां आॾी पुछा करणी हुई। नारो जे रेगिस्तानी इलाइक़े में माकड़ तबाही मचाए छॾी, वण ऐं सावा बूटा खाई चट करे छॾिया, रहवासी परेशान। इंतजामिया खे फौरी तौर कदम खणण जी हिदायत। माकड़ सिराई वारे मकान, डेडाणो, करणवारी, फुल्को, मुंहवारी, लोंगवारी खां थींदी ठहरी मीरवाह ॾांहुं वधण लॻी। जनाब डीपीओ साहब, ये आपके मुलाजिमीन रमजान फसाद में रो रहे हैं और लोग ज्यादती कर रहे हैं इनके साथ। ट्रैफिक वाले हैं, वो कमांड एंड कंट्रोल नहीं कर रहे। मैंने आपको दिखाया, बेचारे ये रो रहे हैं। ये दिन भी आने थे। क्या ऐसी ड्यूटी होती है सर? लोग ज्यादती करें मुलाजिमीन के साथ, कितनी बड़ी ज्यादती है। पंजाब जे इलाइक़े लैया में पुलिस एहलकार खे चमाट हणंदड़ एमपीए ताहिर रंधावा जे भाइटे खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। पुलिस एहलकार जी रोअण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ पंजाब हुकूमत जे तर्जुमान शहबाज गिल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी तस्दीक कई। घोटकीअ जी तारीख़ में पहिरियों भेरो हिक ॻोठाणी नारी सीएसए जो इम्तिहान पास करे 17 ग्रेड में ऑफिसर बणिजी वई। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ मां गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज ज़रिए ग्रेजुएशन जी डिग्री हासिल कंदड़ मुसेरा धारे जो 2018 में सीएसए जो इम्तिहान ॾिनो हो, जंहिंजो फाइनल रिज़ल्ट फेडरल पब्लिक सर्विस कमीशन पारां 31 मई ते जारी कयो वियो। मुसेरा धारे जो खे मिलिट्री लैंड एंड कंटोनमेंट ग्रुप ॾिनो वियो। बदीन वेझो कराची खां मिठी वेंदड़ चौपाए माल जे वापारियुनि जी गाॾी कल्टी, शहरवासी 2 वापारी फौत, ॿिन्ही जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया। सखर जे भूसा लाइन वारे इलाइक़े में हथियारबंदनि जो ॾींहं ॾिठे घर ते हमिलो, फायरिंग में घर धणी क़त्ल, संदसि घरवारी ज़ख़्मी थियल नारी शबाना खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस मूजिबि मक़तूल जो तालुक़ खैरपुर जे इलाइक़े वॾा माछू सां हो। 3 हफ़्तनि खां मसवाड़ जे घर में पंहिंजी ज़ाल सां गॾु रहंदो हो। कंदरकोट वेझो गुडू बैराज वटि पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। मक़तूल करीम बख्श सब्ज़ोई जो मढ़ अस्पताल मुंतकिल। कश्मोर में रेलवे स्टेशन वेझो फायरिंग में नौजवान क़त्ल। पुलिस मूजिबि वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। 3 जवाबदार गिरफ़्तार। लाड़काणो वेझो तेज़ रफ़्तार ट्रैक्टर जे टक्कर में 4 सालनि जो ॿारड़ो फौत, ट्रैक्टर ड्राइवर गिरफ़्तार। सांगड़ में गरह गाॾे ऐं मोटरसाइकिल में टक्कर, मोटरसाइकिल सवार नौजवान फौत। बान सईदाबाद वेझो इंडस हाईवे ते कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, मोटरसाइकिल सवार नौजवान फौत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी। ॾखण लॻ ॻोठ ठारू रिंद ते पुलिस अटालनि जी चढ़ाई, औरतुनि ऐं ॿारनि ते मुबैना तशद्दुद। वाक़े ख़िलाफ़ रिंद बिरादरी जे माण्हुनि जो शिकारपुर लाड़काणो इंडस हाईवे ते धरणो, टायरनि खे बाहियूं। पुलिस जी ख़ातिरिन बाद धरणो ख़त्म कयो वियो। ॾुकारल जे थर में ग़िज़ाई जी खोट ऐं बीमारियुनि विघे ॿारनि जे मरण जो सिलसिलो जारी। अॼु सिविल अस्पताल मिठी में वधीक 2 ॿार फौत। हलंदड़ साल दौरान फौत थियल ॿारनि जो अंग वधी 371 थी वियो। लाड़काणो वेझो नवंदेरो पुलिस मुबैना मुक़ाबले खां पोइ 2 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदार शामिर बीरभर ऐं रहमत मोरियो वटां हथियार ऐं मंशियात हथ कई आहे। मुक़ाबले दौरान 1 ॾोहारी ज़ख़्मी बि थियो। रियासती वेझो ॻोठ पिंजल मेमुण में पोरत जे नौजवान पुट सोबदार मेमुण ईद जा कपड़ा न मिलण सां मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो। सकरन वेझो रोहड़ी कैनाल में टपो ॾेई मुबैना तौर आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ। नौजवान जमील अहमद जमाली जो लाश 17 कलाकनि खां पोइ हथ कयो वियो। कोटली जी शाही बाज़ार में सोनारे जे दुकान मां मुबैना चोरी जी कोशिश नाकाम। दुकानदारनि 1 ॼणे खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो।
सोनारे जो चवणु आहे त मुंडी ठाराइण लाइ आयल हिकु शख़्स सोना ज़ेवर चोरी करे फरार थियण जी कोशिश कई त खेसि सोघो कयो वियो। बख्शापुर वेझो ॻोठ मोहकमुद्दीन डोमकी में 5 पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई। 6 ॿकरियूं, 2 मेहूं ऐं 2 गऊं सड़ी मरी वयूं। फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ते बाहि ते ज़ाब्तो आंदो। सिंध जे क़दीम माॻ मोहनजोदड़ो खे लताड़ खां बचाइण लाइ आम माण्हुनि लाइ बंदि कयो वियो। सकाफ़त खाते जे हुकुम तहत मोहनजोदड़ो ऐं म्यूज़ियम 4 जून खां 7 जून ताईं बंदि हूंदा। माॻ जे मुख्य गेट ते इंतज़ामिया तरफ़ां पैनाफ्लेक्स बि लॻायो वियो। ICC वर्ल्ड कप में अॼु न्यूज़ीलैंड जो मुक़ाबलो श्रीलंका सां थींदो। अफ़गानिस्तान जी टीम ऑस्ट्रेलिया सां मुहारो अटकाईंदी। हॉलीवुड जी एक्शन हीरो सिल्वेस्टर स्टैलोन जी डिघे अरसे खां पोइ फिल्मी पर्दे ते वापसी। संदसि नई फिल्म रेम्बो लास्ट ब्लड जूं झलकियूं जारी। फिल्म हलंदड़ साल ई रिलीज़ थींदी। तारीख़ जो ऐलान न कयो वियो। Suncroft